अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलाम न्यूज़ से गड्ढा आवां जो मेज़बान इमरान सर के सिंध के अंदर बरसातुनि तबाही मचाए छड़ी है। हर तरफ बोड जा मंजर साम्हूं अचनि पिया। सारेलो फसल तोड़े इंसानी आबादियूं बुॾी वियूं आहिनि ऐं इंसान बेहारो मददगार आहिनि ऐं बरसाति रुकजण जो को नालो बि न वठे पई। हिते मां भिटाई साहिब जो शाइर पेश कंदुमि, झिरकियुनि जा ख़ुदा बादनि खे पर न ॾे, बरसाति खे रोक या कचा घर न ॾे, हंधा हंधा थी टिमे कची मुंहिंजी जाइ, रब बादल खे सम्झा अॼु न वसे एतिरो। दोस्तों DC जैकबाबाद तोड़े मुख्तियारकार के गुज़ारिश कई हुई त जेके फंड इमदादी तौर आयल आहिनि त उहे गरीब मुस्तहकनि ताईं पहुचाइनि। काफ़ी अहिड़ा घर आहिनि जेके गड़ियसन में करोड़ा फ़क़ीर उन तनख़्वाह अलावा ॿिया बि काफ़ी मिसकिन रहनि पिया जिन खे हिन वक़्तु राशन जी बि सख़्तु ज़रूरत आहे। इन खां अलावा इलाइक़े में जेके कचा घर ऐं ॿाहिराड़ी जी आबादियूं जेकियूं आहिनि उहे तक़रीबन पाणी जी लपेट में आहिनि ऐं उहे बेहारो मददगार वेठा आहिनि। चो तरफ़ उन्हनि जे पाणी आहे ऐं ज़मीननि में पाणी निकाल जो कोई रस्तो कोन्हे ऐं निकिरण जो बि को रस्तो न आहे ऐं घर में हो राशन जे लाइ बि परेशान आहिनि। त DC जैकबाबाद मुख्तियारकार ठुल खे घुरिजे त उन्हनि जे घरां उन पहुची करे उन्हनि जी मदद फराहम करे। ॾिसूं था त हिकु ॿ पोस्टूं आयूं आहिनि अकबर खोसो या कुझु जेको इहो थोरो घणो ताउन कनि पिया त जस लाणा। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त ॿिया बि इंसान आहिनि, ॿिया बि हिते इलाइक़े में रहनि पिया जेके हिन वक़्तु इमदाद लाइ वेंझाए रहिया आहिनि त कोई मददगार निकिरे। बहरहाल पब्लिक हेल्थ तोड़े म्यूनसिपल या टाउन कमेटियुनि खे बि घुरिजे त गड़ियसन जे जेको रोडनि रस्तनि ते पाणी दरिया जो ॾेख ॾियणु लॻो आहे तन खे बि निकिरण में उते पाणी खे निकाल करण लाइ मदद करणु घुरिजे। ऐं बरसातूं हिकिड़ो कुदरती आफ़तूं आहिनि जेकी बार बार मुसलसिल हले थी ऐं जेको आहे बरसातूं त हिकिड़ो कुदरती आफ़त आहे। बहरहाल इंतिज़ामिया जेके करोड़े रुपया फंड जेके बजट तौरु वठनि था उन मां कोई बि टके जो कमु न करायो वियो आहे ऐं उहो बजटूं हुकुमराननि जी जेबुनि में ऐं आला ऑफिसरनि जी जेबुनि में गुम आहिनि। तंहिं हवाले सां हिकु भेरो ॿीहर गुज़ारिश कंदुसि त जेके गड़ियसन जो रोड रस्ता घटियूं ऐं अव्हांखे इहो बि ॿुधायां त बंबाणी मोहल्ला में हिकु आम दुकानदार जेको धप जो कारण ॼाणाए करे जेको निकाल जे पाणी खे रोड खे बंदो ॾेई छॾियो आहे, बंदी ॿधी करे जेको आहे पाणी रोके वियो आहे बरसाती। इहो DC जैकबाबाद खे फौरी नोटिस अचणु घुरिजे त सरकारी रोड खे कहिड़ी नोयत ते उन बंदि कयो आहे। जेके हुनखे धप जे कारण जे करे जेको आहे बंदि ॿधियो अथई ऐं उनखे इहो नज़र न अचे पियो त हेठि जेके 20-25 घर आहिनि जेके पाणी जी लपेट में आहिनि ऐं उन पाणी मां मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु पैदा थियनि पियूं जंहिंमें गैस्ट्रो मलेरिया तंहिंखां अलावा काफ़ी ॿिया जीअं कारो कामिण आहे अहिड़ा मर्ज़ उते पकड़जनि पिया ऐं बरसाति जे करे मच्छर मख में बि वार थियो आहे। इंतिज़ामिया खे घुरिजे त स्प्रे बि कराई वञे। वधीक छा लिखा हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह ने